बनू किन ते हमलो नाकाम, सिक्योरिटी फोर्सेस 6 ख़ार्जन के मारे विधो। दहशतगर्दन की फायरिंग में 12 शहरी शहीद, 30 ज़ख़्मी। सिक्योरिटी ज़रियन मूजिब बिन आपघाती ख़ार्जन बनू कैंट जी भित भरिसां पाण खे धमाके सां उड़ाए छॾियो, जंहिंखां पोइ 5 खां 6 ख़ार्जन कैंट अंदर दाख़िल थियण जी कोशिश कई। फोर्सेस बर वक़्त कार्रवाई कंदे ख़ार्जन खे मारे छॾियो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं घर वज़ीर मोहसिन नक़वी जी सिक्योरिटी फोर्सेस खे भेटा पेश। असां सियासत की कुर्बानी ॾेई रियासत के बचाए माशी इस्तेहकाम लाइ ॾुखियाई जा दरिया पार कया आहिनि। मुल्की मईशत 1 साल खां डिफॉल्ट जे वेझो हुई, पर आऊं ऐं आर्मी चीफ दोस्त मुल्कनि वटि वियासीं जितां $5 अरब जी मदद हासिल थी। पाकिस्तान खिलाफ़ IMF खे ख़त लिखिया विया, पर असां पाकिस्तान खे दिवालियेपन खां बचायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना खे ख़िताब, चयाईं मुल्की मईशत इस्तेहकाम तरफ़ वधी रही आहे। इत्तेहादी हुकूमत खे 1 साल पूरो थी वियो आहे। अपोज़िशन इत्तेहादी हुकूमत लाइ को बि स्कैंडल नाहे आंदो। सफ़र डिघो ऐं ॾुखियो आहे, पर घबराइण जी ज़रूरत नाहे। ICC चैंपियंस ट्रॉफी के पहिरें सेमीफाइनल में भारत ऑस्ट्रेलिया के शिकस्त ॾेई फाइनल में पहुची वियो। भारतीय टीम ऑस्ट्रेलिया तरफ़ां 265 रन्स जो हदफ़ 48 ओवर में 6 विकेटनि जे नुक़सान ते हासिल करे वरितो। विराट कोहली 86 रन्स जी शानदार इनिंग्स खेॾी। श्रेया अय्यर 45 ऐं KL राहुल 42 रन्स ठाहियूं। उन खां अॻु ऑस्ट्रेलियाई टीम टॉस खटे अॻु में बैटिंग कंदे 49 ओवर में 264 रन्स ते आउट थी वई। कप्तान स्टीव स्मिथ 73 रन्स सां अॻु भरियो रहियो। एलेक्स गेरी 61, ट्रेविस हेड 39, लबुशेन 29 स्कोर कयो। चैंपियंस ट्रॉफी जो ॿियो सेमीफाइनल अॼु ॾखण अफ्रीकाई न्यूज़ीलैंड में खेॾियो वेंदो। सो भमानींदड़ टीम 9 मार्च ते भारत सां फाइनल खेॾंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफा भुट्टो ज़रदारी जी क़यामाड़ी आमद। अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल्ला बलोच सां संदसि पुटु इब्राहिम बलोच जे लाॾाणे ते उज़र ख़्वाही। ॿिन्ही अॻवाननि MNA नाज़ बलोच ऐं सिंध हुकूमत जे तर्जुमान मुस्तफ़ा अब्दुल्ला बलोच सां बि संदन भाउ जे विछोड़े ते ॾुख वंडियो। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफा भुट्टो ज़रदारी सां गॾु शीर रहमान, वक़ार मेहदी, सईद गनी, अब्दुल कादिर पटेल ऐं ॿियनि बि सौगवार ख़ानदान सां ताज़ियत कई। मुल्क के चइनी सूबनि जे सेवरेज लाइन्स में एक भेरो ॿीहर पोलियो वायरस जा नमूना ज़ाहिर। ज़रियनि जो चवणु आहे त रीजनल रेफरेंस लैब 25 ज़िलनि मां माहौलियाती नमूननि में पोलियो जी तस्दीक कई। 3 खां 12 फरवरी ताईं सेवरेज लाइनुनि मां पोलियो टेस्ट लाइ नमूना वरिता विया। सिंध जे 13 ज़िलनि ऐं बलोचिस्तान जे 5 ज़िलनि मां वरितल नमूननि में पोलियो वायरस जी तस्दीक थी। कराची सेंट्रल, ओभर क़यामाड़ी, कोरंगी, मलीर जे नालनि में पोलियो वायरस जी रिपोर्ट हाकारी आई। हैदराबाद, बदीन, जैकबाद ऐं जामशोर जे गंदे पाणी में भी पोलियो वायरस की तस्दीक। मीरपुर खास, सिजावल, दादू, सखर जे गंदे पाणी में पोलियो वायरस मिलियो। शायर डॉक्टर आकाश अंसारी जी बेवा पालियल पुट विशाल लतीफ़ के बेडोही करार ॾेई छॾियो। बेवा हजाणी हलीमा जो चवण वीडियो बयान मंज़र आम ते अची वियो। डॉक्टर आकाश जे सोट ऐं केस जी फरियादी जान मोहम्मद अंसारी वीडियो जी तस्दीक कंदे चयो आहे त भाॼाई पालियल क़ातिल पुट खे बचाइण जी कोशिश करे पई। विशाल लतीफ़ अदालत में क़त्ल जो बि एतराफ़ कयो आहे। धरती TV ते ख़बर अचण थियण खां पोइ गले जी कैंसर में वरतल नाले वारी गाइणी समीना कंवल जी मालिकी थी वई। मदीने में वेठल पीपल्स पार्टी जे नौजवान अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी पारां समीना कंवल जी माली मदद 1 लख रुपया ॾियारे मोकिलिया। पीपल्स पार्टी जे नौजवान अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी जो चवणु आहे त सिंध जे फनकारनि खे ॾुखी वेल अकेलो न छॾियो वेंदो, संदन हर मुमकिन मदद कई वेंदी। समीना कंवल सिंध जो असासो आहे। सदस्य इलाज लाइ कोशिशूं वरितियूं वेंदियूं।
वहीं कराची जे खानगी कंपनी में गैस लीक थियण सबब औरतुनि समेत 8 ॼणा बेहोश। असद सिद्राव, औरत सकीना, अज़ीज़, औरत फातिमा, नारी शाज़िया सीमा बेहोश वारी हालत में सिविल अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त ज़हरीली गैस लीक थियण सबब वाक़ियो पेश आयो।